सेवण में परारा मोहल्ला के रहवासियुनि पारां इंडस हाईवे रोड ते टायरनि खे बाहि ॾेई एतिजाजी मुज़ाहिरो धरणो हयो वियो। धरणे सबबि इंडस हाईवे ते ॿिन्ही पासनि खां नंढियुनि वॾियुनि सभिनि जूं कतारूं बीहजी वयूं। पब्लिक हेल्थ खाते जी नाअहली ऐं लापरवाही सबबि गचड़ नाले जो गंदो पाणी रोड ऐं घरनि में दाख़िल थी वियो आहे। परारा मोहल्ला रहवासी जो चवणु हो त पब्लिक हेल्थ खाते खे बार बार शिकायतूं करण बावजूदि केर बि नोटिस वठण लाइ तयार ई नाहे। गटरनि जो गंदो पाणी खे अञा ताईं रस्तो नाहे ॾिनो वियो। गंदे पाणी जे निकाल लाइ सेवरेज खे फौरी तौर ते फाल कयो वञे। इन मौक़े ते एहतजाज दौरान 15 पुलिस इंचार्ज मंज़ूर हुसैन दल एहतजाज में पहुतो। मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं, धरणो ख़त्म करायो। मुज़ाहिरीन जो चवणु त जेसीं ताईं गटर नाले जो पाणी निकाल न थींदो, एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।